अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवाज़ सिरा हक़सद न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं पिया। हक़सद न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफ़न खां। दौलतपुर भरिसां अल नूर MDF फैक्ट्री शाहपुर जानिया जे महिनतकश यूनियन जे जनरल सेक्रेटरी ग़ुलाम मुस्तफ़ा जोयो जी अमर जो टीजो मोहरो भरिसां ॻोठ मारीअ में थी गुज़रियो। मरहूमा जे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़ानी कराई वई ऐं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो पिणु बंदोबस्तु कयो वियो, जंहिंमें अल नूर MDF फैक्ट्री जे महिनतकश यूनियन अॻवाननि सदर आबिद हुसैन डायरी, अब्दुल अज़ीज़ डायरी, हाजी हैदर डायरी, अब्दुल गनी डायरी, कामरेड यासीन मल्ला, रहमतुल्लाह सेठर, शाहनवाज़ खानज़ादा, साफ़ी GM जूनेजो, हाफ़िज़ मोहम्मद नूर डायरी ऐं फैक्ट्रीअ जे वर्करनि मिल इंतज़ामिया समेत इलाइक़े जे सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त ग़ुलाम मुस्तफ़ा जोयो सां ताज़त जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट कराए फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी, हक़सच न्यूज़, दौलतपुर से।